सिंध टीवी नेटवर्क ऐं रोज़ानी जीजल जे सर ते ॻाल्हियूं न अमल सुस्ती न महिनत जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े खे घोटकी वासियुनि पारां भरपूर मोट ॾिनी वई, जंहिं सबबु इन ईद ते घोटकी सकाफ़ती माला में पहुची वियो। सकाफ़ती ॾिहाड़े जी मुख्य तक़रीब प्रेस क्लब ॿाहिरां कादरपुर रोड ते थी। धारधार रैलियूं कढियूं वयूं, जेके माथेलो रोड, स्टेशन रोड, कचहरी रोड, असमतुल्ला मार्केट ऐं ॿियनि इलाइक़नि खां थींदियूं मुख्य तक़रीब में शरीक थियूं। सकाफ़ती ॾिहाड़े जी मुख्य तक़रीब में ॿारड़ा बि वॾे अंग में शरीक थिया, जिन ख़ासि ॾींहं जी मुनासिबत सां ख़ासि लिबास पहिरें शिरकत कई, जंहिं सबबु मुख्य तक़रीब जे हर पासे ख़ूबसूरत सकाफ़त जा तजला नज़र अची रहिया हुआ। सकाफ़ती ॾिहाड़े जी मुख्य तक़रीब में शरीक माण्हुनि पारां जीअं सिंध वारा जीअनि, मां सिंध सिंधु जी सजाईंदुसि तुंहिंजी अमड़ खीर मल्हाईंदुसि समेत ॿियनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं। सकाफ़ती ॾिहाड़े जी मुख्य तक़रीब में सियासी मुखालफ़त ऐं नस्ली मतभेद खे रद्द कंदे भाईचारे जी प्रचार पिणु कई वई। सिंध जे ॿियनि शहरनि जीअं घोटकी में बि अॼोको सकाफ़ती ॾिहाड़ो इन जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो त हीउ ॾिहाड़ो सिंधियुनि जी क़ौमी ईद आहे ऐं सिंध टीवी नेटवर्क जे उन उनवान जी बि साराह कई वई, जंहिंमें इहो चयो वियो त सिंध में जे मौजूदा हालतुनि में सुस्ती न पर महिनत करण जी ज़रूरत आहे ऐं ॻाल्हियुनि बदिरां अमल जी ज़रूरत आहे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।